गेट से मंदिर ॾे फोन करे हवाई फायर वो साईं असांखे त ज़हीर ॾियणो आहे उहो माण्हू वठी आयो आहे पोइ कंहिंखे बि वठी आयो आहे असांखे इहा ख़बर कान्हे टे मोटरसाइकिलियूं में जेको ॿ हिक हिक में हुया सुञाणप असांखे न दरबारी माण्हुनि असां त हुयासीं पाकिस्तान न्यूज़ में खबर शामिल कंदासीं पीराकोट खां। जी नाज़रीन, पीराकोट अनाज मंडी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग, पुलिस पहुचण ते दुआरी फायरिंग कंदा फरार थी विया। पुलिस पीछो करे दुआरनि खे अबड़ा सिमन अली वटां मुक़ाबले बैदि गिरफ़्तार करे वरितो आहे। पीराकोट अनाज मंडी मेन रोड ते ॾींहं ॾिठे जो सरेआम हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं करे इलाइक़े में खौफ़ ऐं हिरास वारी सूरत हाल छायल हुई। सभई शहरी गॾु थी करे पुलिस खे इतलाउ कयो। पुलिस पहुचण ते हथियारबंद फायरिंग कंदा वञी रहिया हुआ त पुलिस पीछो करे अबड़ा सिमन अली वटि हथियारबंदनि ऐं पुलिस जे विच में मुक़ाबलो थियो। पुलिस ॿिनि ॼणनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO पीर जो ॻोठ ग़ुलाम असगर आलमाणी साहबनि खे ॿुधायो त इतला मिलण ते पुलिस बर वक़्तु वाक़े वारे हंधि पहुची ॾुआरनि जो पीछो करे इलाइक़े खे कड़ो चाढ़े ॿिनि ॼणनि इरफान ऐं अरशद सुहाग खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक पुलिस नापसंदी तलब कई वई आहे ऐं ॿियनि हमलेआवरनि खे गिरफ़्तार करण लाइ इलाइक़े जो सर्च ऑपरेशन करे रहिया आहियूं। ॿिए तरफ़ दीवान बिरादरी पीराकोट अंदरि पाण खे गैर महफ़ूज़ सम्झंदे इंतज़ामिया खां तहफ़ुज़ फराहम करण लाइ मुतालबो कंदे संदनि दीवान अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु वक़्तु अॻु असांखे सुप्रीम कोर्ट असांजे मिल्कियतनि तां कब्ज़ा हटाया हुआ। उन खां पोइ असां उन्हनि प्लाटनि खे तमीराती कमु कराए रहिया हुआसीं त कुझु हथियारबंद तमीराती कमु रोकाइण लाइ हवाई फायरिंग करण सां गॾु धमकियूं ॾेई पिणु फरार थी विया हुआ। हाणे ॾिसिजे त असुलु मामिलो प्रॉपर्टी ते झेड़े जो आहे या शहर में खौफ़ हिरास या फसादखोरी जो आहे। उन मामले ते पुलिस वधीक जांच करे रही आहे। रिपोर्ट वसीम अहमद गुमरो, पाकिस्तान न्यूज़ TV, पीर जो ॻोठ।